खबर शामिल कंदासीं। सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे तेज तो किथे हल्की बरसात सबब मौसम खुशगवार थी वही। मुख्तलिफ वाक़िअनि में नींगर समेत 3 ॼणा फोत और 7 जख्मी थी पिया। सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में भी सख्त गर्मी का पोइ नेठ ककर वसी पिया। किथे तेज तो किथे हल्की बरसात वक़्फे वक़्फे से जारी है, जैं सबब मौसम खुशगवार बणिजी वही। बरसात पर गर्मी जा सतायल रस्तन ते निकरी आया, संदन चेहरा बहकी उथिया। मौसम खुशगवार बणिजी वियो जॾहिं त हेस्को जो मफलूज बणियल निज़ाम धरम बरम बणिजी वियो। सखर और भरपासे वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु तेज़ बरसात पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो और मौसम खुशगवार बणिजी वही। बरसात के करे सेपको जा केतरा ही फीडर ट्रिप करे विया। सालेपट पनो आकिल समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो। मीरपुर ख़ास ज़िले में भी चौमासी जो पहिरियों वसकारो शुरू थी वियो, जंहिं सबब मौसम खुशगवार थी वही। शहरीन मौसम मां खूब लुत्फ़ अंदोज़ थी विया। ठठे और भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात पवण सबब मौसम खुशगवार थी वही, जॾहिं त बरसात शुरू थियण शर्त बिजली बंद थी वही। बदीन गोलार्ची कढण समेत सामूंडी पट्टी से बरसात पवण से गॾु गर्मी जो ज़ोर टुटी वियो। वसकारे बैदि मारूड़नि जे मुखड़न ते मुरकूं विखरी आयूं। शहदादकोट, कंबर, वारह, पखो, वगण, नसीराबाद समेत नंढन वडन शहरन में हल्की हल्की बरसात पई, जैं सबब मौसम खुशगवार थी वही। दादू, जोही समेत काछे के मुख्तलिफ इलाइक़न में टंडो रहीम, वाही पांदी, हाजी खान, हेयर खान, कस्बो समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फे वक़्फे से बरसात जारी। खीरथर जी जाबलू पट्टी ते तेज बरसात बैदि वही ईंदड़ जाबलू नदी नई अंगड़ी पिण वही आई। थाणू बुलाखान समेत कोहिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि कापट, लोभाचमोल, थाणू आरब खान, खीरथर जबल जे जाबलू पट्टी में जबरदस्त वसकारो थियो है। थाणू बुलाखान में बरसात सबब शहरी इलाइक़नि जो ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि खां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। लाड़काणू, बाडह, बाकराणी, मोहन जो दड़ो, बहराम, आरेजा समेत भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात पई। केतरनि ई इलाइक़नि में बिजली 12 कलाकनि खां बहाल न थी सघी, जंहिं सबब अवाम सख्त परेशानियुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर है। नऊ देरो और भरपासे जे इलाइक़नि में पियल बरसात जिते मौसम खुशगवार करे छॾे त उते बरसात सबब थियल नुक़सान में एक औरत फोत और एक मेह मरी वही। नऊ देरो शहर के गरीबाबाद पाड़े में बिजली जो करंट लगण करे फुलपोटा गोठ की रहवासन औरत सवेरा मंगणे जो फोत थी वही। नौशोरो फिरोज, भिरा सिटी, दरिया खान मरी और भरपासे वारनि इलाइक़नि में वसकारे सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो, जॾहिं त घारो, गौसपुर, जमाल शाह, कोट लालू और कुंभ में वसकारो थियो। कुंभ के गोठ मलहीर में पोहरियत शाहनवाज पाथो के घर की छित धमाके से किरी पई, जैं सबब घर की छित किरण दौरान घर भाती महफूज रहा। शिकारपुर, गढ़ी यासीन, मदेजी, डखण, मेहड़, राधण, मोरो, पडीदन, सुल्तानपुर, टंडो मस्ती समेत ॿियनि शहरन में बरसात सबब मौसम खुशगवार थी वही। खबर शामिल कंदासीं। कराची में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो है, जंहिंखां पोइ मौसम खुशगवार थी वई, जॾहिं त अक्सर इलाइक़नि में ट्रैफिक की रवानी पिण मुतासिर है। कराची के इलाइक़े गडाफ, सोराब गोट, गुलशन मेमार, पावर हाउस, चौरंगी, नॉर्थ कराची, गुलिस्तान जौहर और सुजानी टाउन में मींहुं वठो, जॾहिं त नेशनल हाईवे ते भी बरसात पई, जंहिंखां पोइ चौपाई माल जी मंडी में मिट्टी जमा थी वही, जैं बाद शहरन के दुखियां पेश अची रहियूं आहिनि। शायर फैसल और डिफेंस के इलाइक़नि नाज़माबाद, नॉर्थ नाज़माबाद, न्यू कराची और नॉर्थ कराची में भी बरसात पई है। बरसात का पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो, जॾहिं त शहरी मौसम जो मज़ो माणण लाइ समुंड किनारे पहुता। बेपासे वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात का पोइ कराची शहर के मुख्तलिफ इलाइक़नि जो दौरो कयो और बरसाती पानी के निकाले वारे अमल जो जायज़ो वरितो। वडे वज़ीर सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसाती नाले जो मुआयनो कयो। साणस गॾु इतलात वारो वज़ीर शजील इनाम मेमन, मकानी इदारनि वारो वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह और कराची जो एडमिनिस्ट्रेटर बैरिस्टर मुर्तज़ा वाहब गॾु हुआ। उन मौके ते वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह लाॻापियल इख्तियारनि के हिदायत कई त बरसाती पानी के निकाल जो अमल तेज़ कयो वञे त जियं रोडन ते पानी न बीहे। हुन जो त शहरिन के दुखियाइन खां बचाइण लाइ हर मुमकिन कदम खया पिया वञनि।
सूद समावारी वफाकी वजीर मरियम औरंगजेब चवायत इदारन खिलाफ मुहिम जी मास्टर माइंड बुशरा बीबी है। सूद समावारी वजीर मरियम औरंगजेब चवायत बुशरा बीबी बनी गाला में लिक्की गद्दारी पर कई परड़ी साजिश के बयानिए कौमी इदारन खिलाफ सोशल मीडिया मुहिम हलराए रही हुई। सियासी मुखालिफन के गद्दारी से लिंक करण कारगंज के अग्यां तोड़े पुठियां बुशरा बीबी है। हुन वधीक चो त फवाद चौधरी शीरी मज़ारी तस्दीक करे छड़ी है त बुशरा बीबी पाकिस्तान तहरीक इंसाफ की सोशल मीडिया कूड़े बयानिए की सरबराह है। ऑडियो बुशरा बीबी जी है। सियासी मुखालिफन के गद्दारी से जोड़न बुशरा बीबी जो बयानियो है। नाने वाले वफाकी वजीर मिफ्ता इस्माइल IMF प्रोग्राम मुअत्तल थियण या उनमें देर की खबरों की तरदीद कंदे तस्दीक कई है त IMF से प्रोग्राम पटड़ी ते है। पंहिंजे जारी कल बयान में मिफ्ता इस्माइल चयो त बदउनवानी रोक कानून सब IMF प्रोग्राम मुअत्तल थियण उनमें देर के हवाले से कुछ ट्वीट्स खबरों में का सच्चाई ना है। हुन चयो त IMF से प्रोग्राम दुरुस्त अंदाज में अगते वधी रहो है। पाकिस्तान तहरीक इंसाफ इमरान खान की घरवारी बुशरा बीबी जी फोन टेपिंग की फॉरेंसिक टेस्ट कराइण जो मुतालबो करे छड़ियो। इस्लामाबाद में PTI अगवान फवाद चौधरी शीरी मज़ारी गडल प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शीरी मज़ारी चो त बुशरा बीबी जी फोन टेपिंग फॉरेंसिक का पतो पवंदो त या असली है या नकली। सुप्रीम कोर्ट के फैसले मूजिब फोन टेपिंग गैर कानूनी है जडे त समूरी गुफ्तगू के कट पेस्ट किया वियो है। शीरी मज़ारी वधीक चयो त उनमें बहरहाल का भी सियासी गाल ना है। माजी में पिण एक हुकूमत उन करे हटाई वही हुई। हुन सुप्रीम कोर्ट का टेपिंग वाले मामले ते पान मुरादो नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त हुकूमती मसलन ते वजीर आजम की गुफ्तगू लीक करण मुल्क के आइन की भनकड़ी है। सुप्रीम कोर्ट बेनजीर भुट्टो के हुकूमती दौर में फोन टेपिंग खत्म करे छड़ी हुई। न्यूट्रल्स हुकूमत के इमरान खान के करप्शन बाबत कुछ भी न पियो मिले। अगूणे वजीर आजम इमरान खान समडपार पाकिस्तानी के वोट बाबत तरमीम के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छड़ियो। PTI सरबराह इमरान खान तरफा दाखिल दरख्वास्त में वफाक इलेक्शन कमीशन नादरा के धुर बनायो वियो है। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार किया वियो है त समडपार पाकिस्तानी के वोट लय नादरा तरीक़ेकार जोड़े इलेक्शन कमीशन बेन के समडपार पाकिस्तानी के वोट जो हक इस्तेमाल करण लय सहूलत देण जो हुक्म दिनो वने। दरख्वास्त में इस्तदा कई वई है त इलेक्शन कमीशन के नादरा के फंड्स फराम करण जो हुक्म दिनो वने। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन में कयल तरमीम के गैर आइनी करार दे। एंटी करप्शन पंजाब इमरान खान की घरवारी बुशरा बीबी के भा अहमद मुजतबा के सरकारी जमीन ते कब्जे की जांच ले तलब करे वरतो है। सरियन मूजिब बुशरा बीबी के भा अहमद मुजतबा ते दीपालपुर में सरकारी जमीन ते कब्जन जो इल्जाम है। मथस सरकारी मार्केट की जमीन गैर कानूनी तौर ते लीज करण चेयरमैन मार्केट कंपनी जरिए सरकारी जमीन ते कब्जो करण जो इल्जाम है जैसा कौमी खजाने के 200 मिलियन रुपयन जो नुकसान पहुतो। एंटी करप्शन अमलदारन मूजिब दीपालपुर में सरकारी जमीन ते कब्जो करे दुकान ठाया वया। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह गुम थियल शहरन के बाजियाब कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस की ॿुधणी थी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त पुलिस कहिड़ो कमु करे रही है इहा हक़ीक़त है त केर बि कमु नथो करे। अदालत पुछाणो कयो त हिन वक़्तु केतिरा शहरी गुम आहिनि। ॿुधणी दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल आगाही ॾींदे चयो त रिपोर्ट मूजिब 8400 शहरनि मां 600 अञा गुम आहिनि। कई माण्हू हिन केस में डबल रोल अदा करे रहिया आहिनि।
जेकी हेॾां बि आहिनि होॾां बि आहिनि। डिप्टी अटॉर्नी जनरल जे जवाब ते अदालत काबर जो इज़हार कंदे चयो त एतिरी पुलिस खे भर्ती कयो वियो आहे, उन्हनि जो कमु कहिड़ो आहे। उन दौरान फरतुल्ला बाबर अदालत खे ॿुधायो त एतिरनि माण्हुनि खे खंबियो वियो आहे, अञा ताईं पतो नाहे पियो खेनि खंबण वारो केरु आहे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह गुम थियल शेयरनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾींदे चयो त अदालती हुकुम ते अमल न थियो त वज़ीर आज़म पेश थिए, जंहिं बैदि अदालत केस जी ॿुधणी 9 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। नेपरा मई जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कराची वारनि लाइ बिजली ₹9.42 फी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। उन वाद सां के इलेक्ट्रिक वापेदारनि ते 19 अरब रुपयनि खां वधीक जो भार पवंदो। नेपरा में के इलेक्ट्रिक तरफ़ां मई जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में 1 महीने लाइ बिजली ₹11.34 फी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। के इलेक्ट्रिक इख्तियारियुनि दरख़्वास्त में चयो त मार्च खां मई 2022 ताईं फर्नेस ऑयल जी क़ीमत में 38% वाध थी, जॾहिं त उन ई अरसे में RLNG जी क़ीमत में 50% वाध ॾिसण में आई। के इलेक्ट्रिक इख्तियारियुनि चयो त मई में पाकिस्तान LNG लिमिटेड PLL जा कॉन्ट्रैक्टर डिफॉल्ट करे विया हुआ। नेपरा पुछियो त छा उन बार सां आम माण्हू ते बार पवंदो। उन मामले ते लिखी ॾियो त मेरिट ऑर्डर जी भनकड़ी सां 52 करोड़ 60 लख रुपयनि जो वाद बार पियो आहे। के इलेक्ट्रिक इख्तियारियुनि चयो त कोरंगी प्लांट में डीज़ल जी खोट सां 47 करोड़ 40 लख रुपयनि जो बार पियो। नेपरा चेयरमैन चयो त इहो कहिड़ो मंतक आहे त सस्ती फ्यूल उन करे न हलाई वई त मुस्तक़बिल में हलाईंदासीं। के इलेक्ट्रिक इख्तियारियुनि ॿुधायो त हुननि उन ॿारनि खे पीक डिमांड में इस्तेमालु कयो। नेशनल ग्रिड में शॉर्ट फॉल सबबि असांखे घटि बिजली ॾिनी पई वञे। नेपरा चेयरमैन H फारूकी चयो त के इलेक्ट्रिक खे सस्ती बिजली ॾियणु नेपरा जी ज़रूरत आहे। असां हाज़िर आहियूं। नेपरा सस्ती बिजली लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। नेपरा सिंध जे मेंबर रफ़ीक शेख चयो त के इलेक्ट्रिक सस्ती बिजली हूंदे छो न पई वठी। सस्ती बिजली न वठण जो मंतक सम्झ में नथो अचे। ॿुधणी दौरान नेपरा कराची लाइ बिजली ₹9.42 फी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। उन वाद सां के इलेक्ट्रिक वाबेदारनि ते 19 अरब रुपयनि जो वाधू बार पवंदो, जंहिं जो तफ़सीली फ़ैसिलो ऐं नोटिफिकेशन बाद में जारी कयो वेंदो।